नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कश्मीर में 4 सालनि जी ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार रफ़ीक मलिक साथी जवाबदार खैरुल्ला भुगटी जी फायरिंग में मारिजी वियो आहे। कश्मीर पुलिस गिरफ़्तार जवाबदार रफ़ीक जी निशानदेही ते खेसि साणस करे बख्शापुर वारे इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो। ॿारड़ी जी माउ सां ज़्यादती कंदड़ रूपोस जवाबदार खैरुल्ला भुगटी पुलिस खे ॾिसण शर्त छिती फायरिंग करे ॾिनी ऐं जवाबदार खैरुल्ला भुगटी जी फायरिंग में पुलिस सां गॾु आयल गिरफ़्तार जवाबदार रफ़ीक मलिक मारिजी वियो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त कश्मीर में 4 सालनि जी ॿारड़ी सां ज़्यादती कंदड़ जवाबदार रफ़ीक मलिक साथी जवाबदार खैरुल्ला भुगटी जी फायरिंग में मारिजी वियो आहे। कश्मीर पुलिस गिरफ़्तार जवाबदार रफ़ीक जी निशानदेही ते खेसि साणस करे बख्शापुर वारे इलाइक़े में ऑपरेशन शुरू कयो। ॿारड़ी जी माउ सां ज़्यादती कंदड़ रूपोस जवाबदार खैरुल्ला भुगटी पुलिस खे ॾिसण शर्त छिती फायरिंग करे ॾिनी ऐं जवाबदार खैरुल्ला भुगटी जी फायरिंग में पुलिस सां गॾु आयल गिरफ़्तार जवाबदार रफ़ीक मलिक मारिजी वियो आहे।